जिन ख़ास अल्लाह ताला ज़िक्र फरमायो कुरान मजीद में। बिन नबियन जो ज़िक्र है ये खसरतूं सभिनी नबियन के मिलियो, पर मदीने वाले साईं की अल्लाह ताला ख़ास बयान फरमायो तो व इन्नका लअला खुलुक़िन अज़ीम। ये मुझा दिलबर नबी मु अल्लाह के तमाम अजीम अखलाक जो मालिक बनायो। सुभान अल्लाह। यो तो घणियूं ख़ासियतूं आहिनि मदीने वाले साईं जूं, पर अल्लाह ताला इन ॻाल्हि खे हीअं चइजे हाईलाइट फरमायो आहे, उजागर करे साम्हूं ज़ाहिर करे फरमायो आहे त मूं अल्लाह मुझा महबूब तोखे अजीम सुहन अखलाकन जो मालिक बनायो। दोस्तों तो मदीने वाले साईं के जे ख़ुसूसियत से अल्लाह नवाज़ियो, असां खे बि इहो अमर थियो आहे त तव्हां बि पंहिंजा अखलाक संवारियो, बुरनि अखलाकनि खे नेक अखलाकनि में बदिलायो, सुहिणनि अखलाकनि अपनाइण वारा थियो। बुरनि अखलाकनि वारो माण्हू अल्लाह वटि बुरो ॻणियो वेंदो आहे। भलो मुस्लमान उहो आहे जंहिंजा अखलाक सुहिणा आहिनि। ख़ूबसूरती हुस्न में न आहे, ज़ाहिरी सूरत सुठी हुजे, अखियूं भलियूं आहिनि, चहिरो सुहिणो आहे, इहो जिस्म जो कद काठ जो सुहिणो हुजे, या ख़ूबसूरती हुस्न में न आहे। असुल खूबसूरती आहे त माण्हू जी सीरत ऐं अखलाक केॾा भला आहिनि। अखलाक सुहिणा आहिनि त अल्लाह ताला उनजे हुस्न खे वधाए छॾींदो आहे। माण्हू पंहिंजे सूरत सां न सुञाता वेंदा आहिनि, माण्हू पंहिंजे अखलाक सां सुञाता वेंदा आहिनि। शिकिल जो कहिड़ो बि हुजे, पर जॾहिं तव्हां हुन सां मिलो, उहो तव्हां सां बद अखलाकी सां मिले, सुठे रवैयो न रखे, तव्हां सां सुहिणे नमूने सां न ॻाल्हाए, तो उन माण्हू सां तव्हां वरी ॿीहर मिलणु पसंदि कोन कंदव। भली शिकिल जो केॾो बि सुहिणो हुजे, सूरत जो केॾो भलो हुजे, ऐं शिकिल शबी जो केॾो बि हसीन हुजे, पर तव्हां सां आवणो हलियो, तव्हां मिलियो, तव्हांखे ॻाल्हि ॾिनई, घटि वधि ॻाल्हाई, तव्हां सां बुरो रवैयो इख्तियार कयई, त ॿीहर तव्हां हुन सां मिलणु कोन वेंदो। पर जेकॾहिं को माण्हू शिकिल जो सूरत जो एॾो हसीन न आहे, हेकर तव्हां हुन सां मिलणु वियो, उन तव्हां सां खंदा पेशानी सां मिलियो, तव्हां सां सुहिणे नमूने सां मिलियो, सुहिणो अखलाक अपनाई, त तव्हां ॿियनि खे बि वञी ॿुधाईंदो त अबा माण्हू फलाणो ॾाढो भलो आहे, वरी हुन सां कचहरी कयो। दिलि में वरी बि शौक़ु पैदा थींदो त हिन माण्हू सां मुलाक़ात कयूं। छो त सुठियूं नसीहतूं, सुठियूं ॻाल्हियूं त दीवारुनि ते बि लिखियल हूंदियूं आहिनि। गाॾी ते वञो त ट्रकुनि जे पोयां भलियूं भलियूं ॻाल्हियूं लिखियल आहिनि, सुहिणियूं ॻाल्हियूं लिखियल आहिनि। उन लिखियल ॻाल्हियुनि खां वधीक भलो आहे त इंसान पाण सुहिणो बणिजी ॾेखारे। ज़ाहिरी हुस्न रुॻी ॻाल्हियुनि में न आहे, किताबनि में बि घणियूं ॻाल्हियूं लिखियल आहिनि, साईं मुंहिंजा दीवारुनि ते भलियूं ॻाल्हियूं लिखियल आहिनि, पर असुल ॻाल्हि हक़ीक़त इहा आहे त माण्हू पाण कहिड़नि सुहिणनि अखलाकनि जो मालिक आहे। इंसान खे जानवरनि खां तमीज़ कराइण वारी शइ अखलाक आहे। माण्हू में ऐं जानवरनि में फ़र्क़ु कराइण वारी शइ हुस्न अखलाक आहे। सम्झो था? ईअं त साईं मुंहिंजा हरणी बि सुहिणी शिकिल जी आहे, नंढड़ा नंढड़ा कुते जा गुल हूंदा आहिनि, उहे सुठा लॻंदा आहिनि, ताज़ो गदह ॼमे त उहो सुठो लॻंदो आहे। सम्झो था? ज़ाहिरी सूरत न आहे, जानवरनि में इंसाननि में फ़र्क़ु करण वारी शइ आहे सुहिणा अखलाक। जंहिंमें जे मुआशिरे में अखलाक सुठा न आहिनि, अखलाकनि जी घटिताई थी वञे, सुठनि अखलाकनि जी कमी थी वञे, उहो मुआशिरो कॾहिं बि अमुन या सुकून वारो न हूंदो आहे। हुन में न सुकून हूंदो, न फ़र्क़ हूंदी, न साईं मुंहिंजा तस्कीन हूंदी, माण्हू ॿाहिरि निकिरण ते दिलि न चवंदी, इंसान जी साईं मुंहिंजा इज़त बरक़रार न रहंदी, कंहिंजी इज़त आबरू सलामत न रहंदी, छो त मुआशिरो बद अखलाकी जे वर चढ़ी वियो। सम्झो था? इज़तूं उन मुआशिरे में हूंदियूं आहिनि, फ़रहत, अमुन ऐं सुकून उन मुआशिरे में हूंदो आहे जंहिंमें क़ौम सुहिणनि अखलाकनि अपनाइण वारी, हिक ॿिए जी इज़त करे, वॾनि जो अदब हुजे, नंढनि ते बाज हुजे, साईं मुंहिंजा जंहिंजो जेको मक़ाम आहे उनखे मर्तबे मुताबिक़ इज़त ॾिनी वञे,
तो उन मुआशरे में अल्लाह ताला अमन ऐं सलामती पैदा फरमाईंदो आहे। अल्लाह ताला मोमिनन जूं निशानियूं बयान फरमाईंदे कुरान मजीद में इरशाद फरमायो त वल काज़िमीन अल गैज़ वल आफ़ीन अनिन नास। मोमिनन जी निशानी इहा आहे जो कावड़ खाइण वारा हूंदा आहिनि ऐं माण्हुनि खे माफ़ी ॾियण वारा हूंदा आहिनि। वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। इन नेकी कंदड़नि खे अल्लाह पंहिंजो महबूब बनाए छॾींदो आहे। हज़रत सैयदना इमाम हसन रज़ियल्लाहु तआला अन्हु वरदा साहिबजादा हज़रत सैयदना मौला कायनात मदीने वाले साईं जा नवासा ऐं महबूबन करीमन जा महबूब बचड़ा हज़रत इमाम हसन हिकिड़े दफ़े गुलाम ते कावड़िया। गुलाम हुयो साईं जन जो बानो हुयो, उन ते कावड़ आई, उन खां को ग़लती थी वई, उन बाने खां ग़लती थी वई। ग़लती जो थी त उन बाने ॾिठो त सैयदना इमाम हसन जे चेहरे ते गुस्से जा आसार नज़र आया, कावड़ नज़र आया। त सैयदना इमाम हसन जो बानो हुयो न, हज़रत इमाम हसन जो बानो हुयो, फौरन कुरान जी आयत पढ़ी वल काज़िमीन अल गैज़। मोमिन उहे जेके फौरन कावड़ खे खाई वेंदा आहिनि। सैयदना इमाम हसन फरमायो कावड़ खे खाई। सुभान अल्लाह। वरी आयत जो अॻे हिसो पढ़ी वल आफ़ीन अनिन नास। उहे माण्हुनि खे माफ़ करे छॾींदा आहिनि। साईं उहा ग़लती थी वई आहे, माफ़ कजांइ। हज़रत सैयदना इमाम हसन फरमायो वञ मूं तोखे माफ़ करे छॾियो। वरी अॻियो हिसो पढ़ी वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। अल्लाह नेकी कंदड़नि, एहसान कंदड़नि, सुहिणनि अमलनि करण वारनि खे पंहिंजो महबूब बनाईंदो आहे। त हज़रत सैयदना इमाम हसन खिली फरमायो वञ मूं तोखे आज़ाद करे छॾियो। बानो हुयो, गुलाम हुयो, आज़ाद करे छॾियो। सुभान अल्लाह। ॾिसो इहे सुहिणा अखलाक अल्लाह ताला तॾहिं तंबीहन फरमायो आहे वला तक़रबुल फ़वाहिश मा ज़हर मिनहा व मा बतन। ऐं बेहयाई पुछड़नि कमनि जे वेझो न वञो, तोड़े जो ज़ाहिर हुजनि या ॻुझा हुजनि, लिकल आहिनि या ज़ाहिर आहिनि या बातिन में आहिनि। जेको बुरो कमु आहे, जंहिंमें बुराई आहे, उनजे वेझो बि न वञो। वला तक़रबू कयो त न, पर उन्हनि कमनि जे वेझो बि न वञो। मिसाल तौरु वेझो वञण मां मुराद आहे जो यारी दोस्ती अहिड़नि माण्हुनि सां जेके बद अख़लाक़ आहिनि, झेड़ेकार। हिकिड़नि माण्हुनि जी आदत हूंदी आहे गारियूं ॾियण जी, गारियूं ॾींदा आहिनि। वेठा हूंदा, वेठा गारियूं ॾींदा, वेठा घटि वधि ॻाल्हाईंदा, गारियूं ॾियण जी उन्हनि जे अंदरि इहा आदत हूंदी आहे। उन्हनि सां गॾिजी वेंदव न, तव्हांखे उहा गारियुनि जी आदत पइजी वेंदी। हिकिड़ो माण्हू झेड़ेकार आहे, थोरो मामिलो थिए तो साईं खे हल त झेड़ो था कयूं, हलो त हलो त विढ़ूं था हली, सम्झो था। हिकिड़ा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि वाह झेड़ो कयो अथई, बख़्शीस तूं माफ़ करीस। ला तक़रबू मां मुराद ई आहे त अहिड़नि माण्हुनि जी संगत में ई न वञो। अहिड़ा अमल जेके बुछड़नि अख़लाक़नि ॾे वठी वञनि, उन रस्ते खे ई विसारे छॾियो, को ज़ाहिरी या ॻुझे तौर ते इन्हनि अमलनि जे वेझो ई न वञो। वज़रू ज़ाहिरल इस्म व बातिनहू। ऐं जेके ॻुझा ऐं पधरा गुनाह आहिनि खे तव्हां छॾे ॾियो। हिकिड़ो त छॾे ॾियो, ॿियो हुनजे वेझो बि न वञो। इन्नल लज़ीन यक्सिबूनल इस्म सयुजज़ौन बिमा कानू यक्तरिफून। बेशक उहे माण्हू जेके गुनाह कमाइनि था, जल्द उन्हनि खे सज़ा ॾिनी वेंदी इन सबब जे करे जेको उहे कमाईंदा हुआ। इहे जेके बुरा अख़लाक़ आहिनि, इहा तव्हांजी कमाई आहे। जेका कमाई माण्हू कंदो सां उनखे मुश्किल वक़्त में कमु ईंदी। सम्झो था, महांगाई थी वई आहे, माण्हू अॻ में सुठो कारोबार करे, कमाए, सेविंग करे रखे, बचत करे रखे, त माण्हू जे लाइ उहा फ़ाइदो ॾींदी आहे। हे जेके तव्हांजा अमल आहिनि, इहा तव्हांजी कमाई आहे। क़यामत जे ॾियारे इहा तव्हांजी कमाई तव्हांखे फ़ाइदो ॾींदी। हिकिड़ो माण्हू पंहिंजे सरमाए में पथर जमा करे रखे, पथरनि जी क़ीमत आहे। हिकिड़ो माण्हू पंहिंजे लाइ सोन ऐं हीरा जवाहर जमा करे रखे, उन हीरनि ऐं पथरनि में फ़र्क़ु आहे। सुहिणा अख़लाक़ तव्हांजी भली कमाई आहिनि, भलो सरमायो आहे। तव्हांखे ॿुधायां थो त नतीजो छा निकिरंदो। मदीने वारे साईं फरमायो इन मिन अस्कलिल अमाल फिल मीज़ान यौमल क़ियामत हुस्नुल खुलुक़। क़यामत जे ॾियारे मीज़ान में सभु अमलनि खां कर्रा अमल के हूंदा न, उहे हूंदा सुहिणा अख़लाक़। सुठा अख़लाक़ जॾहिं तुरंदा, तव्हांजो निमाज़ूं, रोज़ा, ख़ैरातूं, हज, अमल, तहजुद, नफ़िल सभु हूंदा। हेॾा तव्हांजा अख़लाक़ सुहिणा मापिया वेंदा।
मीज़ान में रखिया वेंदा। सुभान अल्लाह। अल्लाह जो हबीब तो फरमाए इन्हनि सभिनी अमलनि में गर्रा अमल सुहिणा अखलाक अकमल मुमिनीन ईमानन आसनुहुम खुलुका। सुनन अबू दाऊद शरीफ की हदीस आहे। मदीने वाले साईं फरमायो त कामिल मोमिन उहे आहिनि जिन जा अखलाक सुहिणा आहिनि। कामिल मोमिन उहो आहे। ईअं कोन फरमाइनि त जेको सॼी ज़िंदगी रोज़ा रखे, सॼी ज़िंदगी निमाज़ूं पढ़े, सॼी ज़िंदगी हा ये फ़र्ज़ है अमल करणो पवंदो, हिन खे छॾिबो कोन, न त माण्हू साईं मुंहिंजा गुनहगार थींदो। पर ईमान जी तकमील सुहिणनि अखलाकनि जे ज़रिए थींदी आहे। साईं करीम फरमायो बुइस्तु लिउतम्मिम मकारिमल अखलाक। मां मोहम्मद करीम सुठनि अखलाकनि खे मुकम्मल करण जे लाइ मोकिलियो वियो आहियां। मदीना में छो आयो? कहिड़ो सबबु हुयो? नबी त ॿिया बि आया हुया। ईसा रूहुल्लाह जे मथां किताब नाज़िल थियो हुयो। मदीने वारे साईं खां ईसा रूहुल्लाह हुयो, उनजी तालीमात आहे, उन जा साईं मुंहिंजा वही उन ते नाज़िल थी, उहो साहिब किताब हुयो, बसि उहो काफ़ी हुयो। उहो अचे हा न। अल्लाह ताला फरमायो, अल्लाह जे हबीब फरमायो त मां मोहम्मद करीम इन जे करे मबूस कयो वियो आहियां जीअं सुहिणनि अखलाकनि खे मुकम्मल करे तव्हांखे ॿुधायां। भला अर्ज़ कयो या रसूलल्लाह सुहिणा अखलाक कहिड़ा आहिनि? छा खे चइबो आहे? साईं जन फरमायो व तलाक़ुल वजह व बदलुल मअरूफ व कफ़ुल अज़ा। हुस्न अखलाक इहो आहे जो तव्हां कंहिंसां ॻाल्हायो त खंदा पेशानी सां पेश अचो, नेकी खे फैलाइण वारा थियो ऐं बुराई खे रोकण वारा थियो। इन खे हुस्न अखलाक सॾिबो आहे। खंदा पेशानी सां, जेको सुबुह ताईं ॿुधायो त मुर्गंदड़ चेहरे वारा बणिजो, सुहिणनि ख़सलतुनि वारा बणिजो। माण्हू तव्हांखे ॾिसनि त तव्हां सां ॻाल्हाइण ते उन्हनि जी दिलि चवे। अहिड़ी शिकिल न हुजे जो माण्हू तव्हां खां परे भॼनि। तव्हांजी आदत अहिड़ी न हुजे जो माण्हू तव्हां में बेज़ार थी वञनि, बल्कि उन्हनि सां अहिड़े नमूने सां पेश अचो, खंदा पेशानी सां। तलाक़ुल वजह, सुहिणे अंदाज़ में सुहिणे चेहरे सां पेश अचो जो हिकु माण्हू मिलनि त वरी वरी उन्हनि जी दिलि चवे त हिन सां वेही वीचारी। ऐं बज़लुल मअरूफ, नेकी जो हुकुम ॾियो, कफ़ुल अज़ा, ऐं बुराई खां रोकियो। ऐं मदीने वाले साईं फरमायो इन मिन खियारिकुम अहसनुकुम अखलाका। तव्हां भले में भला मुस्लमान उहे आहिनि जंहिंजा अखलाक सुहिणा आहिनि, जंहिंजा अखलाक भला आहिनि। क़यामत जे ॾियारे मदीने वाले साईं फरमायो तव्हां में सभ खां मूंखे वेझो, सभ खां क़रीब ऐं सभ खां महबूब उहो हूंदो जेको सुहिणनि अखलाकनि वारो हूंदो। वरी जो सुभान अल्लाह। मदीने वारे साईं जो कुर्ब खपे कि न खपे? तव्हां चओ था क़यामत जे ॾियारे हेॾी वॾी ख़ल्क़ महबूब जी उम्मत हूंदी। नबी तो फरमाए उहो माण्हू मूंसां गॾु हूंदो जेको जंहिंजा अखलाक सुठा आहिनि। सुभान अल्लाह। एॾो वॾो फ़ाइदो कंहिं अमल में न आहे जेको हिन में आहे। मुंहिंजा दोस्तो, जेकॾहिं तव्हां महबूबनि करीमनि जो कुर्ब चाहियो था, मदीने वारे साईं जी वेझड़ाइप चाहियो था, महबूबनि करीमनि सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो साईं मुंहिंजा महबूब उम्मती बणजणु चाहियो था त सुहिणा अखलाक अपनायो। अमलनि में वाधारो चाहियो था त बद अखलाकी खां बचो, सुठनि अखलाकनि अपनाइण वारा थियो। गार गंद, साईं मुंहिंजा झेड़ो, फसाद, गिला, गीबत, कंहिंजे मथां तोहमत हणण, कंहिंजे लाइ चुगली हणण, या साईं मुंहिंजा नाशाइस्ता ॻाल्हाइण, बुरो ॻाल्हाइण, फहश ॻाल्हाइण, बुरी गुफ़्तगू करण, इहे सभु अमल छॾे ॾियो। बुरनि अखलाकनि खां पाण खे बचायो त अल्लाह ताला राज़ी, रब जो हबीब शर राज़ी थिए। अल्लाह ताला शान अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाहु आमीन।